संगत अस्सलाम वालेकुम या आली मदद। संगत तव्हां के महबूब मुस्तफ़ा पाक जो शान ॿुधायां। असां ॿुधो आहे आलमनि खां त चवनि था त हीअ ज़मीन जेकी आहे उन खां सौण हज़ारूं ते मथियों आसमान वॾो आहे ऐं ॿुधो आहे त उन खां मथे वरी मथियों आसमान वॾो आहे, उन खां मथे सौण हज़ारूं ते वरी अञा मथियों वॾो आहे। तव्हां त सतों आसमान सभ खां वॾो आहे ऐं कुर्सी अर्शे कुर्सी जंहिंखे चवनि था उहा वरी उन सभिनी खां सौण हज़ारूं ते वॾी आहे। महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे लाइ आलमनि खां ॿुधोसीं त जॾहिं मेराज पाक ते विया त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो त जॾहिं अल्लाह जी ज़ात असांखे फरमायो त मुंहिंजा महबूब हिन कुर्सी ते वेह त असांखे आलमनि ॿुधायो त महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो मेराज पाक खां मोट ते पाण फरमायूं त जॾहिं असां उन कुर्सी ते वेठासीं तॾहिं कुर्सी असां खां नंढी थी पई, असांजो जुबो पाक जेको हो उहो उन कुर्सी खां वधी पियो। त इहा महबूब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम शान इंसानी होश हवास खां मथे। महिरबानी कुर्ब।